उॾेरोलाल विलेज खे तालके जो दर्जो ॾियण ख़िलाफ़ उॾेरोलाल स्टेशन जा रहवासी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त हिकु ख़ासि माण्हू खे ख़ुशि करण लाइ उॾेरोलाल स्टेशन जी हक़ तलफ़ी कई पई वञे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर साहूवाल। उॾेरोलाल विलेज खे तालके जो दर्जो ॾियण ख़िलाफ़ उॾेरोलाल स्टेशन जा रहवासी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त हिकु मख़सूस माण्हू खे ख़ुशि करण ख़ातिर कारोबारी शहर उॾेरोलाल स्टेशन जी हक़ तलफ़ी कई पई वञे। अचो त वधीक खान मालूम कयूं त हू आवाज़ टी सां पंहिंजा वीचार कहिड़ी था वंडीनि। महबूब समाज जेको रेवेन्यू जो मिनिस्टर आहे उन हिकिड़ो लेटर लिखियो आहे त उॾेरोलाल खे मतिलबु तालको बणायो पियो वञे। नंढी आबादी रखंदड़ हिकिड़ो ॻोठु जंहिंखे तालको कयो पियो वञे, सो उॾेरोलाल स्टेशन जेका वॾी आबादी रखंदड़ शहर आहे भर पासे में, इन सां ज़्यादती आहे, नाइंसाफ़ी आहे। इन नाइंसाफ़ी खे असां बर्दाश्त कोन कंदासीं। इहो एहतजाज असां फ़िलहाल उॾेरोलाल स्टेशन में रखियो आहे। इहो मटियारी में भी थींदो, हाईवे ते भी थींदो ऐं कोर्टनि ॾांहुं भी वेंदासीं। हम अपने हक के लिए एहतजाज कर रहे हैं। उॾेरोलाल गोठ है, जो विलेज मैंने गोठ, और जो बिल्कुल खंडरात है उसको तालके का दर्जा दिया जा रहा है, जबकि हमारे पास टाउन कमेटी तकरीबन 40 साल से है और जितनी मेरा ख्याल उॾेरोलाल की एक माह की इनकम है जो वो टैक्स देती होगी हुकूमत को, उससे ज़्यादा हम एक दिन में दे रहे हैं। हम कई खरब रुपए सालाना हुकूमत को टैक्स दे रहे हैं और माशाल्लाह हमारा शहर उॾेरो तालके का दर्जा रखने का अहल है और इस काबिल है कि इसको तालका बनाया जाए। उॾेर खे ठाहिण पिया, असांजो हक़ उॾेरोलाल स्टेशन आहे, कॉलेज भी हिते आहे, रेलवे स्टेशन भी हिते आहे, हर सहूलियत हिते आहे, आबादी भी हिते घणी आहे, टैक्स बि हिते घणो था हिते ॾियूं ऐं असीं मरण घरे ते बि कोन पंहिंजो छॾींदासीं हक़ पंहिंजो। असीं रोडनि हेठां ईंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं, शहर जो हड़तालूं कंदासीं। असांखे उॾेरोलाल स्टेशन जो हक़ खपे पंहिंजो। असांजो शहर जेको आहे पॉपुलेशन हिसाब सां हिकिड़ो वॾो शहर आहे ऐं असांजो शहर जेको आहे पीपल्स पार्टी जो गॾु बि रहियो आहे। मखदूम महबूब जमा जेको सो नोटिफिकेशन कढियो आहे तालके उॾेरो विलेज जो, असांजी बिल्कुलु मज़म्मत कयूं था। असां पहिरियों ॾींहुं असां तरीक़े स्टार्ट कई आहे ऐं इंशाअल्लाह असां रोड बंदि कंदासीं, मटियारी ताईं पुॼंदासीं। उॾेरोलाल स्टेशन जे रहवासियुनि जो चवणु आहे त उॾेरोलाल विलेज हिकु ॻोठु आहे, पर मखदूम हिकु मख़सूस माण्हू खे ख़ुशि करण लाइ उॾेरोलाल स्टेशन जी हक़ तलफ़ी करे ॻोठ खे तालको बणाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। कैमरामैन शहज़ाद सां गॾु सिकंदर साहूवाल, आवाज़ TV उॾेरोलाल।